सिंधी टुडे जे यूट्यूब एंड फेसबुक चैनल ते तव्हां सभिनि जो हार्दिक स्वागत आहे। अॼु असां ॻाल्हि कंदासीं पंहिंजे भारत जी जेको अॼु पूरी दुनिया में हिकु विश्व शक्ति थींदो वञे थो पियो। वो कारण कुझु बि हुजनि पर अॼु भारत पंहिंजी ताक़त जो एहसास पूरी दुनिया खे करायो आहे और हुनजी इन ताक़त खे ॾिसी दुनिया जा बाक़ी देश सही कोन सघनि था। अंग्रेज़नि जॾहिं असांजे मथां 200 साल राज कयो त हुननि पूरी दुनिया में असांजी इमेज कीअं ठाहे वरिती कि हिते सांप नटनि जो देश आहे, जबकि असांजे देश में ही हुननि कमाए सोनो खणी करे असांजो धन धान्य खणी करे पंहिंजा देश आबाद कया। I star एकदम। No, I want real India. Poor people, hungry people. अकेले चल। Good. ये आकर नूडल। तुम लोग साला बाहर गांव से आते हैं तो तुम लोग को यहाँ खाली भूखे नंगे दिखाई देते क्या? You don't see ताजमहल? No, hungry and poor man. 5000 साल पुरानी सभ्यता की वजह से हम हिंदुस्तानी सबको ऐसे ही झुक के प्रणाम करते हैं। We come from a nation where we allow a lady of Catholic origin to step aside for a Sikh to be sworn in as Prime Minister by a Muslim president to govern a nation of over 80% Hindus. चांद तक पहुंच गए हम, लेकिन अब भी आप लोगों को हम हिंदुस्तानियों के हाथ में सिर्फ सांप की बीन ही नजर आती है। Tell you that we have the third largest army in the world, and even then I fold my hands in humility before you because we don't believe that we are above or beneath any country. तो तंहिं करे किथे न किथे कंहिं बि मौके ते भारत जे बारे में ॻाल्हियूं करण को बाज कोन अचे थी। पर गुज़िरियल सूमर जे ॾींहुं फाइनेंस मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारमण पीटरसन इंस्टीट्यूट फॉर इंटरनेशनल इकोनॉमिक्स जे हिकु प्रोग्राम भारत जे बारे में जेको नेगेटिव प्रचार हलंदो रहियो आहे हुननि जे मथां कावड़े चयो कि अगरि तव्हांखे भारत जे बारे में कुझु ॼाण वठणी आहे त अचो भारत में ॾिसो कि भारत में छा थींदो आहे। वाशिंगटन में भी ओलह देश जे एंड मीडिया के भी कावड़े चयो छा तव्हांखे केवल हिंदुस्तान में रहण वारे अकेलेतनि चिंता थींदी आहे या पूरी दुनिया में रहण वारे अकेलेतनि चिंता थींदी आहे। हुननि एग्जाम्पल ॾींदे चयो कि हिंदुस्तान और पाकिस्तान हिकु वक़्त ते आज़ाद थिया हुया। तंहिं महिल अकेलेतनि जी केतिरी तादाद हुई और हिंदुस्तान में केतिरी तादाद हुई। अॼु पाकिस्तान में अकेलेतनि जी केतिरी तादाद आहे और हिंदुस्तान में केतिरी तादाद आहे। पूरी दुनिया में जेतिरा मुसलमान रहनि था उनमें सबको वधीक हिंदुस्तान में मुसलमान रहनि था। छा मुसलमान के हिंदुस्तान में हक़ूक़ कोन्हनि? छा हुननि खे रहण जी आज़ादी कोन्हे? छा हुननि जी ॻाल्हि न ॿुधी वेंदी आहे? पर असां ॿिए पासे पाकिस्तान में ॾिसूं त रोज़ असांखे ख़बरूं ईंदियूं रहंदियूं आहिनि कि पाकिस्तान में कीअं हुननि जे अक़लियतनि खे दॿायो वेंदो आहे, हुननि जे मंदरनि खे, हुननि जे गिरजाघरनि खे तोड़ियो वेंदो आहे, हुननि जी न्याणियुनि खे खणी करे ज़बरदस्ती हुननि जो धर्म परिवर्तन करायो वेंदो आहे। इहे ख़बरूं रोज़ अख़बारनि में मीडिया जे ज़रिए ईंदियूं रहंदियूं आहिनि। त छा तव्हां सिर्फ़ु हिंदुस्तान जे मथां ई तव्हां इहो ॻाल्हियूं करणु चाहियो था? हुननि इहो बि गॾोगॾु चयो कि जेके भारत जी ज़मीन ते आया ई कोन्हनि हुननि खे भारत अचणु खपे और भारत में छा थिए थो ॾिसणु खपे, तॾहिं वञी करे पूरी दुनिया खे ॿुधाइणु खपे। सिंधी टुडे तव्हां वटि लगातार ईअं ई सिंधीअ में न्यूज़ आइटम पेश कंदो रहंदो। तव्हां हुनजे लाइ ज़रूरी आहे कि सिंधी टुडे यूट्यूब और फेसबुक पेज खे लाइक कयो, फॉलो कयो। सिर्फ़ु तव्हांजी थोरी सी कोशिश सां असां फुल फ्लैश 24 कलाकनि जो यूट्यूब चैनल ठाहे सघूं। महिरबानी।